नाज़रीन, लालू राइंग मां ख़बर त ॻोठ मुराद अली मुगेरी में क़त्ल थियल नौजवान वारे मामले जो जरगो थियो आहे। अवांखे ॿुधे त मोहम्मद मुगेरी जे क़त्ल जो जरगो सैद गुलशाह दोपासी जी सरपंची हेठि थियो आहे। नौजवान जे वारसनि पारां 5 लाख रुपया माफ़ कया विया आहिनि, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल धुर 45 लाख रुपया ॾींदी। अवांखे अपडेट कयूं लालू राइंग मां त ॻोठ मुराद अली मुगेरी में क़त्ल थियल नौजवान वारे मामले जो जरगो थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असां लाइन ते मौजूद आहे लालू राइंग मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर महरम। जी महरम, तफ़सीली जो। हाँ जी, बिल्कुल। लालू राइंग भरिसां ॻोठ मुराद अली मुगेरी में 1 साल अॻु मासातन हितां 20 साला नौजवान हुयो मोहम्मद मुगेरी पुटु गाज़ी खान मुगेरी, उहो जेको आहे क़त्ल थी वियो हुयो। अहिड़े क़त्ल खां पोइ मुसलसिल जेको आहे मुगेरी बिरादरी जी ॿिनि धुरनि में चिकदाण हलंदड़ हुई। हुनजो जेको राजूनी निबेरो जेको आहे सैयद गुलशाह जी सरपंची हेठि सैयद अमीर शाह जो जेको ॻोठ आहे दुपासी जो, हुन में थियो आहे, जंहिंमें जेको आहे इल्ज़ाम हेठि आयल जेका जवाबदार धुर आहे सिराज मुगेरी जी जेको आहे धुर, हुनजे मथां जेको आहे नौजवान जो जेको क़त्ल आहे उहो साबित थियण खां पोइ राजूनी निबेरे जो जेको अमीन आहे सैयद गुलशाह, उन क़ुर पाक ते जेको आहे फतवा जारी कंदे बेगुनाह क़त्ल थियल नौजवान जो जेको क़त्ल जी जेका फतवा जारी कई आहे, हुन में 50 लाख रुपया हाकिम मुगेरी जी धुर ते जेको जवाबदार सिराज मुगेरी जो पीउ आहे, हुनजे मथां 50 लाख रुपया चटी विधी आहे। अहिड़ी जेको आहे फतवा खां पोइ फ़ैसिले ज़मीन इहो बि अर्ज़ु कयो त जेको आहे कुझु चटी जेका माफ़ कई, जंहिंखां पोइ 5 लाख रुपया मक़तूल जे वारसनि छॾी आहे। भाई 45 लाख रुपया जेका रक़म आहे सो अदा कंदा। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ महरम चांडियो।